अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा ऐं ठीकु ठाक हूंदा। जी हा नाज़रीन, मां आहियां अख्तियार अली ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अख्तियार अली टीवी। जी हा नाज़रीन, मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल अख्तियार अली टीवी खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। जी हा नाज़रीन, असां अफ़गानिस्तान जे बारे में 10 अहम ॻाल्हियूं ॼाणण वारा आहियूं। जी हा नाज़रीन, वीडियो खे शुरू था कयूं। नंबर 1, अफ़गानिस्तान काबुल अफ़गान जो गादीअ जो हंधु आहे, उन जो सभ खां वॾो शहरु आहे। ॿियो नंबर 2, अफ़गानिस्तान हिकु ज़मीनी कशीदो मुल्क आहे। ईरान, पाकिस्तान, उज़्बेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, तजिकिस्तान ऐं चीन जूं सरहदूं हर तरफ़ खां अफ़गानिस्तान खे मिलनि थियूं। नंबर 3, जॾहिं हिते अफ़गानिस्तान जे माण्हुनि खे अफ़गानी सॾियो वेंदो आहिनि ऐं उन्हनि जी करेंसी अफ़गानी आहे, घणो करे माण्हू उन जे ॿिन्ही शर्तनि जे इस्तेमाल जे विच में परेशान थी वञनि था। नंबर 4, ज़राअत अफ़गानिस्तान जी आमदनी बुनियाद ज़रियो आहे। अफ़गानिस्तान पाण कुदरती वसीलनि जहिड़ोकि कुदरती गैस ऐं तेल सां मालामाल आहे। नंबर 5, बज़किश अफ़गानिस्तान जी क़ौमी रांदि आहे। ॿिनि टीमुनि में रांदीगर घोड़े खे सवार करे ॿकिरे खे पकड़ण जी कोशिश कंदा आहिनि। इहा रांदि सदियुनि खां खेॾी रहिया आहे ऐं हिकु सख़्तु रांदि आहे। नंबर 6, अफ़गानिस्तान 19 अगस्त 1919 ते आज़ादु थियो। उन बरतानिया सां 3 जंगियूं कयूं, जंहिं खां पोइ हिन पाण खे आज़ादु कयो। उन सदों अंग्रेज़नि जे हुकुमरान न हुआ, पर उन जो परॾेही मामूल बरतानिया जो असर हेठि हो। नंबर 7, गुज़िरियल ॾहाके में अफ़गानिस्तान कंहिं बि मुल्क खां वधीक ख़बरूं में रहियो आहे। नंबर 8, 9 साल ते 21 अफ़गाननि जी मशहूरु आहे। 1 मार्च उहा उन खे नौरोज़ चवंदा आहिनि। उहा क़बुल आज़म इस्माइल तहरा आहे, जेका मज़ार शरीफ़ जे शहर खां वठी अफ़गानिस्तान जे हज़ारनि मुसाफ़िरनि जे गॾिजाणी में मिले वेंदा आहे। न उहा न आहे त शहर जे मर्कज़ में हिकु मस्जिद आहे। उहा नूर मस्जिद या हज़रत अली जे मज़ार जे नाले सां सुञाती वञे थी, जेका इस्लाम नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कज़न ऐं सौट बि आहे। नंबर 9, मोबाइल फ़ोन जी कवरेज 90% खां वधीक मुल्क में मौजूदु आहे। मोबाइल फ़ोन स्टेट सिंबल आहिनि। नंबर 10, उहा हैरत जी मग़रिबी शहर में ख़ुमैस ते शहर तिजारत जे जश्न मल्हाईंदा आहिनि। हर उमिरि जे माण्हूअ खे शुरू जी जदीद ऐं क़दीम आदतुनि खे दास्तार करण लाइ गॾो कयो ऐं कुझु मिठी चांहि सां गॾु कंहिं न कंहिं सुठे खाधे में शरीक कयो वेंदो आहे। जी हा नाज़रीन, ॿुधो ई हुया अफ़गानिस्तान जे बारे में 10 हक़ीक़ी ॻाल्हियूं।